गडियल अरब रियासतुनि में पाकिस्तानी सिफारतखाने अबू ज़हबी जे अङण ते पाकिस्तानी मसीही बिरादरी सां गॾु क्रिसमस मल्हाइण जी तक़रीब कोठाई वई। तक़रीब में पाकिस्तानी सिफारतखाने जे अमले ऐं गडियल अरब रियासतुनि में रहंदड़ मसीही ख़ानदाननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में ॻाल्हाईंदे सफ़ीर फैसल नियाज़ तरमिज़ी चयो त हज़रत ईसा पारां ॾिनल मोहबत ऐं अमन जो पैगाम दुनिया में अहमियत जोॻो आहे। पाकिस्तान जी तरक़ी में मसीही बिरादरी जो अहम किरदारु आहे। इन मौक़े ते पाकिस्तानी सफ़ीर पाकिस्तान जे बानी क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अलीअ जे तर्ज तालीम जो ज़िक्र कंदे चयो त हुन हमेशह समूरनि पाकिस्तानियुनि विच में बराबरी ऐं अदम इस्तेहकाम जी वकालत कई, चाहे उहो कंहिं बि अक़ीदे सां वास्तो रखंदड़ छो न हुजे। हुन चयो त सिफारतखाने में मेज़बानी करण ऐं पंहिंजे मसीह बिरादरी जे मेंबरनि सां गॾु हिन ख़ासि मौक़े ते जश्न मल्हाइण ते खेसि ख़ुशी थी आहे। हुन मौक़े ते पादरियुनि ऐं मसीह बिरादरी पारां तक़रीब कोठाइण ते सफ़ीर ऐं सिफारतखाने जे अमले जी साराह कई। तक़रीब में पादरी नासिर ताज रॉबर्ट ऐं फिल्मूचाज ख़ासि दुआउनि जी अॻुवाणी कई ऐं जश्न जी मेज़बानी करण ऐं मसीह बिरादरी जी मुसलसल हिमायत करण ते सफ़ी जतोरा मञिया। तक़रीब जी निज़ामत मारूफ़ समाजी ऐं सियासी कारकुननि रोहेल ज़फ़र शाही कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।